अच्छा मैडम, इन जांच में इहो भी इंकशाफ थियो, ज़ाहिर ख़बरूं ये आयूं त वो जेको लेक्चरार हुयो आबिद लगारी, उन 40,000 रुपया उनखां फ़हमीदा खां घुरिया हुआ, पोइ उनखां पोइ वरी उनजी हरासमेंट थी। अहिड़ो को रिश्वत वारो मामिलो तव्हांखे ज़ाहिर हुते नज़र आयो, अहिड़ो को सबूत मिलियो त वाक़ई मामिलो वो तो इतां पाण कन्फेस करे पियो, इहो न पियो चए 25,000 या 40,000 केतिरा घुरिया, पर हू पाण चए पियो कि हा मूं पैसा घुरिया हुआ। उन्हनि कन्फेशन कयो आहे असां पुलिस जे साम्हूं। सही। अच्छा, ॿ शागिर्दनि जा FIR में नाला आहिनि, तंहिंमां हिकिड़ो त गिरफ़्तार आहे। उन्हनि कहिड़ी हिरासमेंट कई हुई उन्हनि ते? ॾिसो हाणे शागिर्दनि जो जेको मामिलो आहे ही सभु हिकिड़ो हिननि जो मतिलबु ग्रुप हूंदो हुजे जंहिंमें कुझु बॉइज़ आहिनि कुझु गर्ल्स आहिनि। फ़हमीदा पहिरीं इन ग्रुप जो हिननि मतिलबु पार्ट हूंदी पढ़ाई में। शी वॉज अ टॉपर ऑफ हर क्लास, ॾाढी ब्राइट स्टूडेंट हूंदी। इहे जेके आहिनि इहे बि ब्राइट स्टूडेंट आहिनि, इहे बि टॉपर आहिनि जिन जे हिकिड़े जो नालो FIR में आहे। हाणे इन्हनि जो जेका फैमिली असांखे ॿुधायो कि उनजे डेथ खां हिकु ॾींहुं पहिरीं ट्यूसडे ते के कमरे में हिन खे फ़हमीदा खे अकाउंटेबल कयो वियो, हिन सां बढ़िया हिननि खे काफ़ी हरास कयो आहे। जी हाँ। त उनजी CCTV असां वटि आहे, उनजो असां टेक्निकल जेको आहे उहो एग्ज़ामिन करायूं पिया उनखे डिफरेंट एंगल सां, त उन ॾींहुं कमरे में छा थियो ऐं उहो इंशाअल्लाह ताला क्लैरिफाई थी वेंदो। सही। अच्छा मैडम, सही। जेको स्टूडेंट हिकिड़ो अरेस्टेड आहे, उनखे अलावा जेको बेल ते आहे, ही हैज़ ऑल्सो जॉइंड इन्वेस्टिगेशन, उहो बि हिन वक़्तु मौजूदु आहे पुलिस वटि।